पाकिस्तान जे नंबर 1 मशहूर ताहिरा गोल्ड क्रीम कंपनी थोड़े टाइम अंदर पाकिस्तान में बेशुमार मक़बूलियत माणे जानदार ऐं जादुई प्रोडक्ट खणी अचण ते पंहिंजो नालो रोशन करे वरितो आहे। ताहिरा गोल्ड क्रीम कंपनी हुकूमत पाकिस्तान जा रजिस्टर्ड प्रोडक्ट खणी आई आहे। मशहूर ऐं जादुई प्रोडक्ट ताहिरा गोल्ड क्रीम ऐं ताहिरा गोल्ड मोलिटी सोप समेत मुख्तलिफ जानदार प्रोडक्ट बेहतरीन रिजल्ट जंहिंजे 7 ॾींहं इस्तेमाल करण सां चेहरे जा दाग धब्बा खत्म थी वेंदा। एक्नी पिंपल यानी चेहरे जे दाणनि जो मुकम्मल खात्मो थी वेंदो। चेहरो मुलायम नरम सफेद खीर जहिड़ो चमकदार थी वेंदो। ताहिरा गोल्ड क्रीम कंपनी जे प्रोडक्टन में जादू ई जादू बाकायदा बेहतरीन रिजल्ट मिलंदे। ताहिरा गोल्ड क्रीम ऐं ताहिरा गोल्ड मोलिटी सोप हिकु भेरो ज़रूर इस्तेमाल कयो। हिकु भेरो इस्तेमाल करण खां पोइ ॿियनि कंपनियुनि जे प्रोडक्टन खे विसारे छॾींदा। फ़क़त राब्ते जे लाइ डिस्ट्रीब्यूटर ठट्ठू ज़हूर अहमद। मोबाइल नंबर 0324 30522219।